संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॻ में वीडियो में तव्हांखे असां ॿुधायोसीं त असां 72 शहीदनि जा नाला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां जेको गॾु लश्कर आहे उन 72 शहीदनि जे नालनि ते शेर ठहियल आहे, उहो तव्हांखे ॿुधायूं था। हाणे हुनजी आख़िरी सिट हुई त जन जा सिर मुबारक सतार चवे। हाणे कन जा सिर मुबारक सतार चवे, नेज़े ते निर्वार। बिस्मिल्लाह रहमान रहीम, ग़लती थी वई, माफ़ कजो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं जन सां गॾु जेको लश्कर आहे उनजा नाला। कन जा सिर मुबारक सतार चवे, नेज़े ते निर्वार। के गाज़ी थिया गयूर ऐं के शहीद शह सवार। इस्म मुबारक उन्हनि जा आहिनि 72 इज़हार। तन में ज़हीर पुट हसान मुहम्मदी, वहब पुट अब्दुल्ला कल्बी मिठा मंठार। खालिद पुट उमरो मक्की, उमरो पुट खालिद सैदादी सोना हा सिंगार। बरीर पुट हफीर हमदानी, मोहम्मद पुट हुंज़ला तमीमी गयूर ऐं घमटार। उमरो पुट अब्दुल्ला साइदी, हमाद पुट इंस मुहम्मदी ते वेरन कया वार। शरीफ पुट उबैद मक्की, बिलाल पुट नाफे बजली ते थी यजीदी यलगार। कैस पुट मीना मदनी, बशीर पुट उमर हज़मी दिल घुरिया दिलदार। ज़हीर पुट कैस बजली, हबीब पुट मज़ाहिर असदी जन जो पाकन साण प्यार। हबीब पुट मज़ाहिर असदी, हबीब बिन मज़ाहिर, इहो असां नालो किताब में जेको पढ़ियोसीं नाज़रीन, उन जे लाइ मां तव्हांखे अर्ज़ु कयां त उहो चवनि था, ॿुधो आहे त मौला अली अलैहिस्सलाम जो दस्तबई तालिब हुयो ऐं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला में आया त उते वेझो हुनजो ॻोठु हुयो। साईं जन हिन ॾींहुं चिठी लिखी न्यापो मोकिलियो हुअसि त तूं अचु असां ॾे। पोइ चवनि था, असां ॿुधो आहे त जॾहिं करबला जे मैदान में आयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे लश्कर जो सिपह सालार कयो हुउसि, जेको असां ॿुधी आहे ॻाल्हि। ख़ुदा खे ख़बर आहे 1400 साल अॻु जा किताब लिखियल आहिनि। पोइ जेके बि ॻाल्हियूं असांखे ॿुधियूं अथसीं, दिलि सां लॻियूं आहिनि, असां उहे बयानु कंदासीं तव्हांजे अॻियां। साईं अर्ज़ु थियो त कैस पुट मीना मदनी, बशीर पुट उमर हज़मी दिल घुरिया दिलदार। ज़हीर पुट कैस बजली, हबीब पुट मज़ाहिर असदी जन जो पाकन साण प्यार। अब्दुल्ला पुट उरो गफ़ारी, हरीर गुलाम आज़ाद अबूज़र गफ़ारी जे सच्चा साण सरदार। फासित पुट ज़हीर सोलबी, वकास पुट मालिक अहमदी जन जा पक्का हा इकरार। मुस्लिम पुट औसजा असदी, मरह पुट अबी मरह गफ़ारी जन के हुई अरबी जी आधार। हाशिम पुट उतबा मक्की, नईम पुट अजलान अंसारी जानब जलवेदार। इंस पुट कायद असदी, कैस पुट रेबई अंसारी रहबर जा राजदार। अब्दुर्रहमान पुट उरो गफ़ारी, शीस पुट अब्दुल्ला बेश्ती तवंगर जा ताबेदार। करदूस पुट ज़हीर सोलबी, किनाना पुट अतीक अंसारी हादी हशमतदार। बरीर पुट हफीर, बरीर पुट मालिक अंसारी। यजीद पुट मुस्बत कैसी हुया वारिस सां वींजार। नाज़रीन, यजीद नाले वारा बि उन वक़्त में को यजीद नालो रखणु रिवाज हो शायदि, ऐं हज़रत हुर जे बाबे साईं जो नालो बि यजीद लिखियल आहे, छो त उते को रिवाज हो नालनि इन रखण जो। अर्ज़ु थियो त आमिर पुट मुस्लिम, उबैदुल्लाह पुट मुस्बत कैसी जन ते कुर्ब कया कलतार। ज़रनामा पुट मालिक अंसारी, उमरो पुट हनीफा सनई सुरतदार। आमिर पुट मुस्लिम अंसारी, कैब पुट सरा नमरी कामिल कुर्बदार। सालिम गुलाम आज़ाद, सफ़ पुट मालिक अंसारी जन जी जोड़ी जोड़ जबार। बशीर ज़ुबैर पुट बशीर जाफ़ी, बदर पुट मगफल जाफ़ी जन के हा दिलबर जा दीदार। सऊद पुट हिजाज अंसारी, आमिर पुट हसान मदनी तमो जनी जी कुसण लाइ तयार। मुजाहिद पुट मुरुका, मजमा पुट अब्दुल्ला जन जा कामिल हा किरदार। हसान पुट हारिस जंदब पुट हजर खौलाई जन के हुई तवंगर जी तार। यजीद पुट ज़ियाद पुट मज़ाहिर कंदी, जबलान पुट अली शैबानी जानिब जानदार। असलम पुट कसीरा अर्ज अज़दी, ज़ुबैर पुट सलीम अज़दी जन जा मालिक हा महदार। कासिम पुट हबीब अज़दी, उमर पुट जंदब हज़मी कुसण जनी जी कार। अबू तमामा अंसारी, उमरो पुट अब्द साइदी साथी से सरकार। हुंज़ला पुट असद शैबानी, अब्दुल्ला पुट अब्दुल्ला कुंदन औजी जनपसी जानीअ जी झलकार। अम्मार पुट अबी सलाम अंसारी, अब्बास पुट अबी हबीब शाकिरी शहनशाह शानदार। हाणे तव्हां ॿुधो था, सुभान अल्लाह, वाह वाह, जो महबूबनि जे जेको लश्कर आहे उनजो जेको सिटराव आहे
वो सुभान अल्लाह जो रंग आहे। हाणे उन में आहे शोज़ब गुलाम आज़ाद शाकिरी अंसारी शीस पुट हारिस पुट सरी अंसारी जन मञी कान हार मालिक पुट सरी अंसारी मोहम्मद पुट अंसारी जन बारी खया भार मिकदाद अंसारी सलमान गुलाम आज़ाद इमाम आली मकाम सदको जे सदबार कारिब गुलाम आज़ाद इमाम आली मकाम उरो पुट गुलाम आज़ाद हुर पुट यजीद रियाही जन समझो कुसण में करार मुसाब भा हुर पुट यजीद रियाही जन जेके जन्नत जा हकदार हुर पुट यजीद रियाही साद पुट अब्दुल्ला उतबकी थी पूरी कामिलन जी कतार ही सहेड़ा नाला सतार शल कंदा बाज बाने पे आमीन बिस्मिल्लाह।